अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी इन बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे सिंधी भाइरनि खे भली कार वेलकम चवंदासीं। दोस्तों अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे, अॼु मतिलबु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे। अचण वारी एपिसोड जी कहाणी में छा थींदो, सांवल ऐं चाकर ख़ान आम्हूं साम्हूं अची विया आहिनि। इहा आख़िर इन्हनि जो अॻिते छा अंत बीहंदो ऐं छा जहिड़ो इहो पाण में विढ़ंदा, या वरी इन्हनि जो जहिड़ो डरी वेंदो, या वरी विच में जाबर फ़ाइदो वठी वेंदो, या अकबर ख़ान, या वरी जेको आहे सांवल अकबर ख़ान जो वरी साथ ॾींदो ऐं चाकर ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदो। छो त चाकर ख़ान खे त वरी ॿी शादी जो शौक़ु थियो आहे, जेका ॻाल्हि सांवल खे कान थी वणे। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदो त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। असां सभ खां पहिरियां सुठा जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि, जिन जा रिव्यू कंदा आहियूं, इन चैनल ते असां अपडेट्स ॾींदा आहियूं, टाइम सां अपडेट ॾींदा आहियूं। सिंधी भाइर आहियूं, तव्हां असांजी हेल्प कंदव, असांजी व्यूज़ वधंदा त कुझु न कुझु असांजी दोस्तों इनकम इंक्रीज़ थी वेंदी। तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। दरअसल दोस्तों चाकर ख़ान खे सम्झाइण वारो दिलावर आहे। दिलावर तव्हां ॾिठो सम्झाए रोके पियो त बाबा जहिड़ो न कर, हथियार गॾु न कर। त सांवल पंहिंजो माण्हू आहे, हू बि ताक़तवर आहे। हिते खून ख़राबु थींदो, विड़ी पाण में मरदासीं। फ़ाइदो हिकिड़ो ई माण्हू खणी वेंदो, उहो आहे अकबर ख़ान, जंहिंमें सांवल फ़िलहालु टरड़ो सांवल सफ़ा पंहिंजी जाइ सही आहे। चाकर ख़ान तड़ाप पियो ॾेखारे, पोइ कुझु न कुझु बाद में हिनखे सम्झ अची वेंदी त मां सांवल सां नथो विड़ी सघां। पोइ हिन जो होश ठिकाणे ईंदो। बाक़ी सांवल जेको आहे उहो पंहिंजी पूरी तयारी कंदो चाकर ख़ान खे इन ॿी शादी खां रोकण जे लाइ। ऐं होॾां जेको आहे अकबर ख़ान ऐं जाबर बि त लॻा पिया आहिनि वठ पाजा में। ऐं अचण वारा एपिसोड यानी ज़बरदस्त बहितरीनु थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। असांजे हिन फेसबुक पेज के बि हिन वीडियो को ॾिसी ऐं पेज खे ज़रूरु फॉलो कंदा। हिन ते तव्हांखे बहितरीनु अपडेट्स मिलंदा रहंदा। ऐं हिन वीडियो को शेयर करे छॾींदा ऐं कमेंट कंदा। वरियूं महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़।